एठो कुटी तो सां ॿुधायो ॿेली ॿुधायो ईअं न कयो सदो आहे पुट ॿुधायो शाबाश हा हिमत कयो हा शाबाश हा ॿुधायो ॿुधाईंदो हा अरे देगड़ा छाचो ॿेली हाणे पाण वञी मोनी मूंखां त आराधो रन ॿेली ए डाइटा ॻाल्हि ॿुध डाटा न थियो नंढा वॾा जेकॾहिं कार्रवाई करणी अथई था करे वठ जेकी मिलियो सो चङो फिलहाल पाण इहो रुॻो ॿ थी वियूं पोइ पतियूं ॿ पिटा पतियूं बि तॾहिं थींदियूं जॾहिं ही कुझु ॻाल्हाइनि न खुलेआम बाज़ार में छेड़ो कयूं 144 जी भली किरी 107 324 कलम गॾु तक थिया 5000 रुपया हाणे मुर्सी कर शाबस मुर्सी कर तभी त बांधा ऐं असीं आहियूं कुते जे वात में तंहिंजे करे ॿुधायो सिधा सां थी ॿुधायो न त जेकमाबाद में सरजान जे जेके घोड़े जा संज चोरी थी आहे न उहा चोरी बि तव्हां खां बासराईंदुसि अञा कोन था मिली ए काचो कुठो नालो कोन ॿुधाईंदे हैं नालो ॿुधाईंदो कोन खुदू नालो लिखो नाला ॿुधायो पुछा छा गुलू खुदू वॾो अमलदार मां आया तूं ए डाइटा तूं डाइटा नंढा वॾा अॼु ॻाल्हि ॿुध यार हिन नाला ॿुधाइनि अधु ॾींहं में हा ऐं हिननि खां बाताल पुछंदासीं न त हे महीनू खनि खाई वेंदा आराम सां खाईंदा हीअं था कयूं हाणे हिननि खे बि त अॼु किस्तुनि में निभागा टाइम न विञाए टंडा टाइम न विञाए हीअं था कयूं हिननि खे 3000 रुपया किस्तुनि में ठाहे रखूं हा 100 रुपया हफ़्तो भई 100 रुपया हफ़्तो ही ॾींदो 100 रुपया हफ़्तो ही ठीकु आहे किस्तुनि में ऐं हर जुमे जी राति जो असांजे दर ते पहुचाए वञिजो